नासिर में सिंध एम्प्लॉयज़ अलायंस पारां मुतालबनि जी वंताला अॼु चोथे ॾींहुं बि इदारनि जी तालाबंदी ऐं एहतजाज कयो वियो आहे। इन हवाले सां वधीक अपडेट वठूं था रियाज़ चढ़ण खां। रियाज़, छा अपडेट आहे? सिंध एम्प्लॉयज़ अलायंस पारां जेको ऐलान एहतजाज आहे उन जे सिलसिले में अॼु चोथे ॾिहाड़े बि स्कूलनि समेत मुख़्तलिफ़ इदारनि जी तालाबंदी कई वई, जॾहिं त अस्पतालुनि में ओपीडी जो बाइकाट कयो वियो ऐं उन खां पोइ जेके अलायंस में शामिल मुख़्तलिफ़ यूनियनूं आहिनि उन्हनि जे अॻुवान बदरुद्दीन गोरड़, एजाज़ चांडियो, मुख्तार कोसो, अब्दुल करीम जैताल, हादी भाई जफ्ती, रियाज़ बेपर, ख़ालिद मेमण, मीरन गाज़ी खान सियोल ऐं ॿियनि जी अॻुवानी में एहतजाजी मुज़ाहिरो पिणु कयो वियो, जॾहिं मुज़ाहिरीन घंटा घर समेत मुख़्तलिफ़ जेके आहिनि चौकनि ते नारेबाज़ी कंदा रहिया, जॾहिं त सॼे शहर जो उन्हनि गश्त कयो, मुख़्तलिफ़ रस्तनि तां पैदल मार्च करे ऐं पंहिंजे मुतालबनि जी मनता लाइ नारेबाज़ी करे रहिया हुआ। सरकारी मुलाज़िमनि जो इहो चवणो हो त असांजा जेके मुतालबा आहिनि उहे फौरी तौर ते मंज़ूर कया वञनि। हिन ते हिकु मुल्क में ॿ निज़ाम आख़िर साझियल आया आहिनि। सिंध जे मुल्क जे टिनि सूबनि में जॾहिं हिकिड़ो निज़ाम जेको हले थो पियो त सिंध में बि इहो निज़ाम हलणु खपे, हुनजे करे हिननि इहो मुतालबो कयो आहे त संदनि मुतालबा मंज़ूर कया वञनि। जी रियाज़, वॾी महिरबानी अव्हां जी अपडेट ॾियण जे लाइ।